तव्हां ॾिसो पाण ही छोकिरा नाजायज़ी करे सघनि था, ही मासूम आहिनि पाण, उन खां पोइ असां पाण ख़ुदि बचड़ी वारा माण्हू। असुल जेका मेन जेका ॻाल्हि हुई उहा इहा ई त कुझु टाइम पहिरीं जंहिं छोकिरे जे मथां हिन प्रदीप कुमार इल्ज़ाम हयो आहे त हिन मुंहिंजे नंढड़े सां ज़बरदस्ती कई आहे। असुल में हिननि जो जेके प्रकार आहिनि प्रदीप कुमार वारनि जा, उहा पूरे चूंडके खे ख़बर आहे त ही कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। हिननि जे घर में गैर माण्हू ईंदा ऐं हिननि जो 2 नंबर कमु हुयो त रामनमल जो हिननि जे घर सां गॾु घर आहे। रामनमल हिननि खे चयो बाबा इहा सुठी ॻाल्हि कान्हे, हर को न्याणियुनि वारो माण्हू आहे, तव्हां पाण बची ॻाल्हि ही तव्हां जेको कमु था कयो इहो असांखे पाड़े वारनि खे क़बूल न आहे। पोइ हिननि उन सां रामनमल सां वॾी फशरी कई ऐं जेकी ही जेके 2 नंबर माण्हू आहिनि, पोइ हिननि छा कयो त रामनमल खे चयो बाबा हाणे असां तोखे सबक़ु ॾेखारींदासीं। पोइ कुदरतनि वरी टियों ॾींहुं ही नंढड़ा पाण में विढ़िया। टियों ॾींहुं मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां नोट कजो, टियों ॾींहुं ही नंढड़ा विढ़िया वञे। पोइ उन वेहण जे खे रंग ॾेई करे हिन वरी अॼु सुबुह जो वरी इहा कूड़ी MC ऐं मीडिया ते हलाए त मुंहिंजे नंढड़े सां नाजायज़ी कई आहे। वॾी ॻाल्हि आहे, कल्ह हिन असांजे छोकिरे ते गाॾी चाढ़ी आहे। हिन छोकिरे ते गाॾी चाढ़ी आहे। असां बेसिकली सांगड़ जा आहियूं, ही छोकिरा मुंहिंजा भाणेजा आहिनि। असां हिननि खे चयो बाबा ॻाल्हि खे वधायो न, बचड़ी वारा माण्हू, असां बि साईं बचड़ी वारा माण्हू, अहिड़ी ॻाल्हि कान्हे। जेकॾहिं वाक़ई बि हुनजे छोकिरे सां का नाजायज़ी थी आहे त हू अची मंदर में वेही असां सां ॻाल्हियूं करे पेचा जे मुताबिक़ या हुनजी DNA कराए। अगरि उन में असांजे छोकिरे जे मथां का बि शइ साबित थिए थी, पाकिस्तान जे कानून मुताबिक़ लॉ मुताबिक़ जेकी बि सज़ा हूंदी असांखे क़बूल आहे। बाक़ी हाणे कंहिं शरीफ़ इज़तदार माण्हू जे मथां इल्ज़ाम हणी त बाबा हिन हीअं कयो, ईअं त कॾहिं थी नथो सघे। ऐं उन खां पोइ हिननि जो ट्रैक रिकॉर्ड ॾिसो त ही कीअं माण्हू आहिनि, ही कारोबारी माण्हू, ग़रीब माण्हू, शरीफ़ माण्हू आहिनि। कंहिं बि माण्हूअ खां तव्हां पुछंदो तव्हांखे चूंडके जी पूरी पहचान ॿुधाईंदी त बाबा गुलाब मल, रामनमल वारा, पेरूमल वारा कीअं आहिनि ऐं परदूअ वारा कीअं आहिनि, तव्हांखे उहा ख़बर पइजी वेंदी। हू 2 नंबर माण्हू आहे, हुननि जो 2 नंबर कमु आहे। मेन जेको मसइलो थियो आहे इन 2 नंबर कम झलण था हाणे हुन कूड़ो ड्रामो रचायो आहे। हाणे इहे जेकॾहिं ड्रामा थींदा ऐं ग़रीब ऐं शेरनि खे तंग कयो वेंदो त पोइ ज़ाहिर आहे असांजे शहर जी बदनामी थींदी। इन में असांजे मुखी साहिबनि खे चङनि खे, ऐं हुनजो बि हिकिड़ो चङो आहे चंद्रमल नालो अथसि, तमामु मोतबर शरीफ़ माण्हू आहे। असां उन खे बि तव्हांजे थ्रू, तव्हांजे तवसर सां हुनखे बि गुज़ारिश था कयूं, मुखी साहिब खे चइनि खे बाबा ॻाल्हियूं ॿुधो, ॿिन्ही धुरनि खे भले मंदर में विहारियो, जे क़ानूनी ॻाल्हि आहे त भले हुनजी DNA करायो। जे असांजे छोकिरनि जे मथां जुर्म साबित थिए थो त असां तव्हांखे हर ॾोह ॾंड ॾियण लाइ तयारु आहियूं। बाक़ी कंहिं शरीफ़ ग़रीब माण्हूअ जे मथां इल्ज़ाम हणी हुनखे तव्हां ग़लति रंग ॾेई ऐं तव्हां मीडिया ते अची करे चओ था असांजो छोकिरो हीअं, ऐं वॾी ॻाल्हि आहे उहो छोकिरो कल्ह खां वठी घुमियो आहे, फिरियो आहे। जॾहिं टियों ॾींहुं जहिड़ो थियो आहे, अॼु हुन कहिड़े नमूने मीडिया ॾिनो आहे। हाणे असुल में हुनखे इहो भाव थियो आहे त मां ग़लति कमु करे वेठो आहियां, मूं छोकिरे जे मथां गाॾी चाढ़ी आहे, सुभाणे ही न मूं ते MC दाख़िल कराए, इन करे हिन ग़लति रंग ॾिनो आहे। ॿियो साईं को बि मसइलो कोन्हे। तव्हां छा था सम्झो गुलाब? साईं अहिड़ी का ॻाल्हि बि कान्हे का, नंढड़नि ॿारनि जो झेड़ो थियो आहे रांदि खेॾंदे, अहिड़ी का ॻाल्हि बि कान्हे का। ही पूरो ड्रामो कयो वियो आहे। भले तस्दीक कर रहिया आहिनि ॿारनि जी, जेको आहे तो जिथे बि चवंदा मंदर में 2 अटि 3 अटि मुखी अटि चङे मुड़ुसु कंहिं वटि फ़ैसिलो जे करे असां में ॾोह बीहे त असां पाणी ॾींदा आहियूं। इहो वाक़ई झेड़ो थियो इहो ॿारनि जो तव्हांजो पाण में? हा। किथे थियो झेड़ो? ॿाहिरि। हा, इन महेश सां थियो झेड़ो? हा। हा, पोइ तव्हां ते पाण में